अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं सिंध में बरसातुनि जे हवाले सां। बरसातुनि जो 7 स्पेल थी चुका आहिनि। 8 स्पेल जेको आहे हिन वक़्तु उहो हली रहियो आहे ऐं उन जे करे सिंध जे अंदरि जेके आहे 2 डिवीज़ननि जी चूंड हुई जेका अॻे बि मुलतवी कई हुई इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां। बरसातुनि जो सबबु ॼाण आहे उहा जेका 24 जून ते थियणी जुलाई ते थियणी हुई उनखे मुलतवी करे 28 अगस्त ते रखियो वियो। पर हाणे उहो 28 अगस्त वारो जेको फ़ैसिलो आहे उन जे बारे में बि जेका आहे उहो इलेक्शन कमीशन में मुख़्तलिफ़ ज़िलनि जे DCs जेको आहे उहो इलेक्शन कमीशन खे लिखियो आहे त जीअं त ॿोॾि वारी सूरत हाल आहे, इलाइक़ा जेके आहिनि पाणी हेठि आहिनि ऐं सरकारी जेके इमारतूं आहिनि उते या त उहे पाणी जे अंदरि आहिनि या उते जेको आहे ॿोॾि मुतासिरीन वेठल आहिनि। तंहिं करे अक्सर ज़िलनि जे DCs जेको आहे इलेक्शन कमीशन खे लिखियो आहे त हिन कंडीशन में हू चूंडूं नथा कराए सघनि। न सिर्फ़ु इहो त उहे जेके इमारतूं मुयसरु न आहिनि पर हुननि इहो बि लिखियो आहे त ख़ुदि जेको अमलो आहे उन खे हिकु हंधा ॿिए हंधा पहुचाइण लाइ बि जेको आहे उहा मुश्किलातूं थींदियूं, छाकाणि त केतिरनि जॻहियुनि ते ज़मीनी रस्तो जेको आहे उहो पोलिंग स्टेशन्स ते जेको आहे पहुचाइण जे लाइ उहो ज़मीनी रस्तो बि मुयसरु न आहे। बहरहाल इलेक्शन कमीशन जो अॼु इजलास थियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो इजलास थियो आहे इस्लामाबाद में, जितां खां असांजो ब्यूरो चीफ नज़ीर चारण हिन वक़्तु असांखे अपडेट कंदो। असां उन्हनि खां मालूम कयूं था त अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे इजलास जे हवाले सां उन वक़्तु कहिड़ियूं पंहिंजो इनसाइट आहे। अस्सलाम वालेकुम नज़ीर चारण। जी वालेकुम सलाम साहब। नज़ीर चारण साहब, छा अपडेट आहे वफ़ाक़ी गादी वारे हंधि इस्लामाबाद में सिंध जे अंदरि बरसातुनि जे पस मंज़र जे हवाले सां जेका चूंडूं थियणियूं हुयूं मकानी इदारनि जूं सिंध जे 2 डिवीज़न में हैदराबाद ऐं कराची में उन हवाले सां? जी बिल्कुलु, अॼु इलेक्शन कमीशन में हिकु गैर रस्मी इजलास थियो ऐं ख़ासि तौर ते जेको सिंध में जेको बलदियाती चूंडुनि जो जेको ॿियो मरहलो 28 अगस्त ते शुरू थियण वारो आहे उन ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ तजनि रायनि ऐं जेके रिपोर्टूं आहिनि उन्हनि खे आॾो रखे मुख़्तलिफ़ गौर वीचार कयो वियो ऐं इन ॻाल्हि जो अञा ताईं हतमी फ़ैसिलो न कयो वियो आहे त जेको आहे सो 28 अगस्त ते जेको सिंध में ॿियो मरहलो जेको चूंडुनि जो बलदियातियुनि जो शुरू थींदो उहो आया 28 अगस्त ते शुरू कजे या न कजे, इन हवाले सां अञा ताईं हतमी फ़ैसिलो इलेक्शन कमीशन न करे सघी आहे। पर इलेक्शन कमीशन इहो वाज़ह कयो आहे त जेकॾहिं 28 अगस्त ते चूंडूं कराई वेंदियूं त उनजो फ़ैसिलो जेको आहे सो 26 अगस्त ताईं जेको आहे सो हतमी तौर ते कयो वेंदो। पर जेके हिन वक़्तु जेके इलेक्शन कमीशन में जेके रिपोर्टूं जेके सूबाई इलेक्शन कमीशन तरफ़ां या जेको आहे सो जेके डिप्टी कमिश्नर जिते चूंडुनि जो जेको ॿियो मरहलो शुरू थी रहियो 28 अगस्त ते उन्हनि कराची ऐं हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ डिप्टी कमिश्नर तरफ़ां इहा रिपोर्ट जेको आहे सो सूबाई इलेक्शन कमीशन खे ॾिनी वई आहे त सिंध में जेकी बरसाति पई आहे उहा तमामु तारीख़ी बरसाति पई आहे ऐं कॾहिं बि जेको आहे सो अहिड़ी बरसाति न पई आहे ऐं सिंध जे जिते ॿियो मरहलो बलदियाती चूंडुनि जो शुरू थियण वारो उते जेको आहे सो ॿोॾि जी सूरत हाल आहे ऐं जिते उते जेके सरकारी स्कूल आहिनि या जेके सरकारी इमारतूं आहिनि उहे मुकमिल तौर ते या त पाणी हेठि आहिनि या त जेके मुतासिरीन आहिनि बरसाति सबबु उन्हनि खे जेको आहे सो रिहाइश तौर ते उते जेको आहे सो तरसायो आहे। इहा रिपोर्ट जेको आहे सो इलेक्शन कमीशन बि जेको आहे सो इन ते गौर वीचार कयो ऐं इलेक्शन कमीशन जे चीफ सेक्रेटरी जेको आहे सो इहो वाज़ह कयो त जेको आहे असां सूबाई इलेक्शन सां मुकमिल तौर ते रोज़ाना जे बुनियाद ते राब्ते में हूंदा आहियूं ऐं असां रोज़ जे बुनियाद ते उन्हनि खां रिपोर्ट जेको आहे सो वसूल कंदा आहियूं ऐं उन्हनि रिपोर्टुनि खे आॾो रखंदे करे जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको गौर वीचार आहे उन ते कयो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन तरफ़ां इहो बि वाज़ह कयो वियो आहे जो कि इजलास में त मौसमियात खाते तरफ़ां इलेक्शन कमीशन खे वाज़ह तौर ते ॿुधायो वियो आहे त सिंध जे जिते बलदियाती चूंडूं ॿियो मरहलो शुरू थियण वारा उते जेको आहे सो 26 अगस्त ताईं बरसाति जो इम्कान आहिनि ऐं बरसाति जो जेको ज़ोरदार जेको हिन वक़्तु बि बसकारो सिंध जे हलंदड़ आहे उनखे आॾो रखंदे इहो मुमकिन न आहे त 28 तारीख़ ते जेको बलदियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो शुरू थी सघे थियण वारो हो उहो जेको आहे सो बरक़रार रखे सघिजे। पर आईन ऐं कानून तहत इलेक्शन कमीशन खे इख्तियार आहिनि त जेको आहे सो आया बलदियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो सिंध में शुरू कराइजे या न कराइजे, इन हवाले सां जेको आहे सो अञा ताईं हतमी तौर ते फ़ैसिलो न थी सघियो आहे। इन सां गॾोगॾु इहो बि जेको आहे सो वाज़ह कंदो वञा त जॾहिं पहिरीं बि सिंध में जेकी बरसाति पई ऐं चूंडूं मुलतवी कयूं वयूं उन ते जेको आहे सो कुझु पार्टियुनि जेको आहे सो एहतजाज कयो पर इलेक्शन कमीशन
कमीशन तरफ़ां इहो वाज़ह कयो त जिन पार्टियुनि एहतजाज कयो उन्हनि पार्टियुनि जेको आहे सो लिखत में इहे दरख़्वास्तूं असां ॾे मोकिलियूं हुयूं ऐं सूबाई इलेक्शन कमीशन खे ॾिनियूं हुयूं त जेको आहे सो बरसाति सबबि जेको ॿियो मरहलो जेकी शुरू थियण वारो आहे उनखे आर्ज़ी तौर ते मुलतवी कयो वञे, जंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन जेको आहे सो उन्हनि जी दरख़्वास्तुनि खे आॾो रखंदे ऐं बरसाति जी सूरत हाल खे ॾिसंदे जेको आहे सो बलदियाती चूंडूं जेके आहिनि सो मुलतवी करे 28 अगस्त ते ॿियो मरहलो शुरू कराइण जो ऐलान कयो ऐं नोटिफिकेशन जारी कयो। ऐं इन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन में इन नुक़्ते ते बि गौर वीचार कयो पियो जे मां ॿुधाईंदो हलां त जेको माना जेकी सूबाई इलेक्शन कमीशन जा जेकी रोज़ाना जे बुनियाद ते जेको इलेक्शन इस्लामाबाद जो राब्तो हूंदो आहे उन में इहो बि पुछाणो कयो वियो आहे सूबाई इलेक्शन कमीशन खां त आया इहो ॿुधायो त जेकॾहिं कराची डिवीज़न में बरसाति नथी पवे त आया उते बलदियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो शुरू सघिजे थो या जिन कराची जे मुख़्तलिफ़ डिवीज़न जे मुख़्तलिफ़ सिटियुनि में जिते बरसाति न आहे उते जेको आहे सो बलदियाती चूंडूं कराइजनि या न कराइजनि। इन हवाले सां बि सूबाई इलेक्शन कमीशन खां बि रिपोर्ट तलब कई वई आहे। इन तौर ते अञा ताईं सूबाई इलेक्शन कमीशन तरफ़ां इहो वाज़ह तौर ते उन्हनि खे इलेक्शन कमीशन खे इस्लामाबाद खे रिपोर्ट नाहे ॾिनी वई त हिननि इलाइक़नि में ही सेफ स्थिति आहिनि, हिते जेको आहे सो बलदियाती चूंडूं थी सघनि थियूं ऐं हिते जेको आहे सो बरसाति आहे ऐं हिते जेको आहे सो बोर्ड जो पाणी बीठल आहे, हिते सरकारी इमारत न आहे, न ई जेको आहे सो अमलो पहुची सघे थो, न ई जेको आहे सो पोलिंग बूथ क़ाइमु थी सघे थी। इन हवाले सां जेकी हतमी रिपोर्ट आहे उहा इलेक्शन कमीशन वटि जेको आहे सो अञा इस्लामाबाद वटि नाहे पहुती, पर अलबत्ता इलेक्शन कमीशन वटि इख्तियार आहिनि त जेको आहे सो ॿियो मरहलो शुरू 28 अगस्त खां कजे या न कजे, मुलतवी कजनि या चूंडूं कराइजनि। इन हवाले सां इलेक्शन कमीशन तरफ़ां हतमी तौर ते फ़ैसिलो न कयो आहे, पर मौसमियात खाते तरफ़ां जेकी 26 तारीख़ ताईं मौसमियात खाते तोड़े डिप्टी कमिश्नर जेको आहे उहो इलेक्शन कमीशन खे ॿुधायो आहे त 28 तारीख़ ते चूंडूं मुमकिन आहिनि। नज़ीर चारण साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे इस्लामाबाद खां अपडेट कयो। जी नाज़रीन, इस्लामाबाद खां जेका अपडेट असां तव्हांखे ॾिनीसीं, इस्लामाबाद में धरती टीवी जे ब्यूरो चीफ नज़ीर चारण असांखे जेका अपडेट ॾिनी उहा तव्हां ॿुधी। हाणे असां हलूं था हैदराबाद में, जिते असांजो धरती टीवी जो ब्यूरो चीफ हैदराबाद जो जहांगीर सेहड़ो साहब असां सां राब्ते में आहे ऐं कॉन्टेक्ट में आहे ऐं टेलीफोन लाइन ते आहे। उनखां पुछंदासूं त हैदराबाद डिवीज़न जी जेका हिन वक़्त जी सूरत हाल आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी उहा छा आहे। अस्सलाम वालेकुम जहांगीर सेहड़ो साहब। वालेकुम अस्सलाम फयाज़। जहांगीर साहब, कीअं था ॾिसो जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे हैदराबाद डिवीज़न जे 9 ज़िलनि में जेका बलदियाती चूंड थियणी हुई 28 अगस्त ते, उन हवाले सां इलेक्शन कमीशन में उहा चूंड मुलतवी थियण लाइ गौर वीचार थिए पियो। तोड़े जो अञा ताईं हतमी फ़ैसिलो न थियो आहे, पर जेको आहे डिप्टी कमिश्नर्स जी ऐं जेको आहे मौसमियात खाते जी रिपोर्टुनि में इन ॻाल्हि ते घणो इम्कान इहो ॾेखारियो पियो वञे इलेक्शन कमीशन जे ज़रियनि जो, जेको असांखे नज़ीर चारण साहब ॿुधायो आहे त 28 ते चूंडूं मुलतवी थींदियूं ऐं ख़ासि तरह हैदराबाद डिवीज़न जी सूरत हाल जे बारे में चयो पियो वञे त ख़राबु सूरत हाल आहे। छा अपडेट आहिनि ऐं छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद डिवीज़न में हिकु दफ़ो ॿीहर जेके आहिनि से ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं आहिनि। जीअं संवाद मां असांजे ब्यूरो चीफ ॿुधायो त इलेक्शन मुलतवी करण ते गौर वीचार कयो पियो वञे, पर आउं सम्झां त मुंहिंजी जेका असां राय आहे त मुलतवी करणु घुरिजे इलेक्शन, छो जो हैदराबाद डिवीज़न जी ख़ासि तौर ते अगरि पाण हैदराबाद ज़िले जी ॻाल्हि कंदासीं, उनखां अलावा मटियारी ज़िलो आहे ऐं सिजावल आहे, ठट्टो आहे, जामशोरो ज़िलो ख़ासि तौर ते तमामु घणा जेके आहिनि से हिननि हालिया जेके चौमासे जी बरसातूं आहिनि तमामु घणा हुननि जे करे मुतासिर थिया आहिनि। ऐं तक़रीबन आउं सम्झां थो त जेके इतलाऊं आहिनि त 9 ज़िलनि जे हैदराबाद डिवीज़न में टोटल 9 ज़िला, 9 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर ते इहो लिखी ॾिनो आहे। हैदराबाद ज़िले जे डिप्टी कमिश्नर बि जेको आहे सो चीफ इलेक्शन कमीशन खे इहो ख़त लिखियो आहे कल्ह, त तक़रीबन जेके आहिनि से 75% जेके आहिनि से पोलिंग स्टेशनूं पाणीअ जे हेठि आहिनि। लिहाज़ा इन सॼी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे जेको आहे सो इलेक्शन मुलतवी करण जी सिफ़ारिश कई आहे। तक़रीबन सभिनी समूरनि ज़िलनि जी 9 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर अहिड़ी रीति लिखी ॾिनो आहे। त आउं सम्झां थो अहिड़ी सॼी सूरत हाल में इलेक्शन कराइणु जेको आहे सो वाक़ई जेको आहे सो कुझु सुठो सुहिणो न थींदो, छो जो माण्हू तमामु घणा परेशान हाल आहिनि हिन वक़्तु चौमासे जी बरसातुनि जे करे। अॼु जी जेका अॻकथी हुई मौसमियात खाते जी, उन मुताबिक़ बि हैदराबाद डिवीज़न जे काफ़ी ज़िलनि में हिन वक़्तु बि जामशोर में तेज़ तरीन बरसाति जीअं चइजे त उहा जेका असां जारी आहे। ऐं जेके बि पोलिंग स्टेशनूं हिते जेके आहिनि से 28 अगस्त जे थींदड़ इलेक्शन जे लाइ रखियूं हुयूं, उहे तक़रीबन सभु पाणी जे हेठि आहिनि।
हैदराबाद ज़िले जी अगर ॻाल्हि कंदासीं त हैदराबाद ज़िले में 4 तालका आहिनि, चइनी तालकनि में जेको आहे सो तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। इलेक्शन त पंहिंजी जॻह ते मां नथो सम्झां त माण्हुनि खे जेको आहे सो फौरी को 28 तारीख़ ताईं को रिलीफ गवर्नमेंट जे तरफ़ां मिली सघंदो, छो जो माण्हुनि खे हिननि स्कूल त अनाउंस करे छॾिया आहिनि त जिते फलाणी फलाणी जॻह ते असां रिलीफ कैंप क़ाइमु कया आहिनि, पर उन्हनि में कंहिं बि क़िस्म जा के जोगा बंदोबस्त न आहिनि ऐं जेको आहे सो माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। उन खां अलावा हैस्को जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे ऐं माण्हू उनजे करे बि तमामु घणा परेशान आहिनि। जेके अगरि स्कूल हिननि खे रिलीफ कैंप क़ाइमु कया अथनि उन्हनि में बि न प्रॉपर तरीक़े सां साइवरेज जो सिस्टम जेको बंदोबस्तु थियल आहे उहे बि पाणी जे हेठि अची चुकियूं आहिनि ऐं अहिड़ी सूरत हाल में मां नथो सम्झां त इलेक्शन कमीशन खे जेके आहिनि से इलेक्शन कराइण घुरिजनि। जी अच्छा, जेका रिलीफ जी तव्हां ॻाल्हि कई त रिलीफ जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर बि दौरो कयो, उनखां अलावा जेको आहे मुख़्तलिफ़ हैदराबाद डिवीज़न जे इलाइक़नि जो ऐं उनखां अलावा जेको आहे मुख़्तलिफ़ फोकल पर्सन जेके आहिनि उहे रखियल आहिनि। शर्जील इनाम मेमण साहब भी सोशल मीडिया ते नज़र अचनि पिया, ज्ञान चंद इसरानी साहब भी नज़र अचनि पिया, बदीन में इस्माइल राहू साहब भी नज़र अचनि पिया। त इहे सभु जेके वज़ीर साहिबान ऐं सिंध हुकूमत जा ज़िम्मेदारान जेके फील्ड में आहिनि उहे उन रिलीफ जे कम जे हवाले सां छा उनजी प्रेज़ेंस जो छा फ़ाइदो पियो आहे? जी बिल्कुलु, इहे जेके फोकल जेके आहिनि से रेन एमरजेंसी जे फोकल पर्सन जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में मिनिस्टर ऐं स्पेशल असिस्टेंट ऐं ख़ासि मावन जेके वज़ीर आला जा मुक़ररु थियल आहिनि उन में अगरि ॻाल्हि करियूं त इन्हनि सभिनी मां एक्टिव रोल असांखे हिन वक़्तु इतलात खाते वारे सूबाई वज़ीर जेको हैदराबाद जे लाइ ताज़ो ई 4-5 ॾींहं अॻु में जेको आहे सो हुनखे फोकल पर्सन मुक़ररु कयो अथनि। शर्जील इनाम मेमण जो रोल जेको आहे सो असांखे तमामु एक्टिव हिकिड़ो नज़र अची रहे पियो, जेको पाण फील्ड में वञनि पिया ऐं बाक़ाइदे जेको आहे सो हर जॻह ते पहुचनि पिया। ऐं जामशोरे जी अगरि ॻाल्हि कंदासीं त ज्ञानचंद ईसराणी बि असांखे तमामु घणा हुते जेके आहिनि जामशोरे ज़िले में एक्टिव नज़र पिया अचनि। बदीन जे हवाले सां इस्माइल राहू बि असांखे एक्टिव नज़र अचे थो, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इन्हनि सभिनी वटि वसाइल केतिरा आहिनि। वसाइलनि जी कमी जे करे हू पंहिंजे तरफ़ां बिल्कुलु दिलो जान सां कोशिशि करे रहिया आहिनि त वधि खां वधि माण्हुनि खे जेको आहे सो रिलीफ ॾिजे, पर वसाइल जी कमी हुअण जे करे जेको आहे सो हू पूरी तरह सां माण्हुनि खे रेस्क्यू न करे पिया सघनि ऐं न ई उन्हनि खे चङी रीति रिलीफ ॾेई सघनि पिया। बाक़ी हुननि जो जेको कमु करण जो अंदाज़ जेको आहे उन ते क़िस्म जो कोई शक या आंगुर नथी खणी सघिजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बिल्कुलु जेके फोकल पर्सन उहे बहितर तरीक़े सां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाए रहिया आहिनि, पर आउं वरी उहा ई ॻाल्हि कंदुसि त इन्हनि वटि बि वसाइल जी कमी आहे जंहिंजे करे फौरी तौर ते रिलीफ माण्हुनि खे या रेस्क्यू वसीलनि जी घटिताई जे हवाले सां त ज़ाहिर आहे ही जेके पाण नाला खयांसीं इहे सभु जेके आहिनि असांजा सूबाई काबीना जा मेंबर आहिनि ऐं उहे हिननि जो सिधो संवास्तो चीफ मिनिस्टर सिंध सां आहे ऐं ज़ाहिर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा एॾी क्रिटिकल आहे जो चीफ मिनिस्टर साहब न सिर्फ़ु चीफ मिनिस्टर साहब ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको आहे फील्ड में लथल आहे लाड़काणे ऐं शकंबर शहदादकोट ज़िलनि में। अहिड़ी सूरत हाल में वसीलनि जी खोट जो मसइलो कीअं दरपेश थींदो जेकॾहिं ही जिते जिते वसीला घुर्बल हूंदा उहे जेकॾहिं उहे कॉन्टेक्ट कंदा CM ऑफिस त उतां उन्हनि खे वसीला त मुहैया करे सघजनि था? जी बिल्कुलु, अहिड़े क़िस्म जा CM सिंध जीअं पूरी सिंध जा दौरा कया आहिनि, वॾे वज़ीर दौरे करण बैदि उते बिल्कुलु इहे अनाउंसमेंट कयूं आहिनि। सभ खां पहिरीं त उन्हनि ज़िलनि खे आफ़त सचल तक़रीबन हैदराबाद जे 9 ज़िलनि खे आफ़त सचल जेको आहे सो करार ॾिनो वियो आहे ऐं उन में इहो बि चयो आहे त असां कुझु पैसा जेके चंद किरोड़ चई सघजनि था उहे ज़िलनि खे ॾिना अथऊं, जे वधीक ज़रूरत पई त असां उहे ॾींदासीं, पर इहे अञा ताईं सिर्फ़ु ज़िबानी कलामी ॻाल्हियूं आहिनि। ऐं इहो चवां थो त फौरी रिलीफ ॾियण जे लाइ जेको आहे सो एॾा के जेको आहे सो वॾी अंग में जेके आहिनि से वसाइल हुन वटि मौजूदु न आहिनि। जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीर आला हैदराबाद में अनाउंस कयो त डेटाबेस नादरा जी जेका डेटाबेस आहे उनजे थ्रू फ़ी ख़ानदान खे मुस्तहिक़ ख़ानदान खे असीं जेको आहे 25,000 रुपया ॾींदासीं, पर उन जो बि ताहाल अञा ताईं को सिलसिलो उन में चुरपुर कंहिं बि क़िस्म जी असांखे नज़र न पई अचे। जॾहिं त ख़र्च जेको आहे नुक़सानु जेको आहे उनजो काठो लॻाइणु जेको आहे हिन वक़्तु मुमकिन न आहे। ख़र्च जो नुक़सानु जेको आहे माण्हुनि जो तमामु घणो थियो आहे, पर चवंदा आहिनि त इहे 25,000 रुपया बि अगरि उन्हनि खे मिली वञनि जल्द खां जल्द नादरा जे थ्रू जेको आहे पैसा 25,000 रुपया या जेको आहे नुक़सान जो अज़ालो इहे बाद जा मसइला आहिनि जहांगीर। फौरी तौर ते त माण्हुनि खे जेका ज़रूरत आहे उहो हिकिड़ो अझो खपे ऐं त उहे उन जा घर किरी पिया आहिनि या घर पाणी हेठि अची विया आहिनि, हुननि खे अझो खपे। ॿियो उन्हनि खे फूड खपे, राशन खपे, उहो ईअं कचो बस्तो जंहिंखे चइबो आहे उहो खपे, या
पकल खाधो उन्हनि खे मिले। हिन वक़्तु फौरी तौरु माण्हुनि जा त माण्हुनि खे पंहिंजो हिकिड़े महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइजे ऐं उते जेकॾहिं पंहिंजो का बिल्डिंग्स अवेलेबल ठीकु आहे, न त पोइ उन्हनि खे टेंट मुहैया करे ॾिजनि ऐं त उन के उहो उन्हनि खे अझो मिले। ॿी इहा ॻाल्हि आहे त उन्हनि जे खुराक जो बंदोबस्तु थिए, छाकाणि त पाणी जे करे जेका आहे उन्हनि खे घर छॾणा पइजी वञनि था त ज़ाहिर आहे उन में उन्हनि जो खुराक जा जेके बि उनजा वसीला हुजनि था, कंहिं वटि कणिक आहे, को अटो आहे, का शइ आहे, त उहे सभु उते जेको आहे पंहिंजो पयल हुजनि था। माण्हू हथे ख़ाली घरां निकिरनि था, कंहिंजा त घर केतिरनि ई समय पंहिंजो घरनि जे बारे में बि इहो असांखे हज़ारनि घरनि जे किरण जा बि इतला मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मिलनि पिया। जी बिल्कुलु, तव्हां दुरुस्त फरमायो है सभु। मां तव्हांजी ॻाल्हि खे सेकेंड कयां थो। असल ॻाल्हि बि ऐं इहा इन ते अचणु चाहियां पियो त हीअ पंहिंजे तरफ़ां कोशिशूं तो कनि पिया, जेका आहे सा रोड डुक त कनि पिया, पर हिन वटि वसाइल न आहिनि। फौरी तौर ते उन्हनि सभिनी माण्हुनि खे मुंतकिल करण जे लाइ तव्हांखे उन्हनि खे रेस्क्यू करणो पवंदो ऐं जेके आहिनि से महफ़ूज़ हंधनि ते मुंतकिल करण जे लाइ जीअं आउं तव्हांखे ज़िक्र कयां त जामशोरो ज़िले में हिकिड़ी यूनियन काउंसिल आहे शाह अवैस करनी, ठीकु आहे, उन जा जेके बि उनजे चारो पासे पाणी आहे, माना हुते माण्हुनि जी पोज़ीशन इहा आहे त घरनि जी छितुनि जे मथां जेके आहिनि से चढ़ियो माण्हू वेठा आहिनि, उन्हनि जा ॿार बच्चा छितुनि जे वेठा आहिनि। उतां जे MP जेके आहिनि से कुझु पंहिंजे तरफ़ां ॿेड़ियूं करे उन्हनि खे ॾिनियूं आहिनि, जेके बि जेको आहे सो उन्हनि खे उतां खां रेस्क्यू करे ॿाहिरि मुंतकिल त कनि पिया। पर हाणे सभ खां अहम मसइलो हिननि सभिनी जे लाइ अचे पियो त अगरि महफ़ूज़ हंधनि ते तव्हां हिननि खे मुंतकिल कयो था त उते प्रॉपर तरीक़े सां ख़ासि तौर ते खाधे पीते जो बंदोबस्तु जेको आहे सो उहो न पियो जेको आहे सो थी सघे अञा ताईं बि। प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे ख़ासि तौर ते पाणी जी पीअण जी तमामु घणी तकलीफ़ आहे। आउं त चवां थो त ॿारहाड़ी जे इलाइक़ा पंहिंजी जॻह ते, पर शहरनि में बि यकीन करियो त इहा सूरत हाल आहे। हैदराबाद लतीफ़ाबाद तालुके जी, हैदराबाद ॿारहाड़ी जे तालुके जी अगरि ॻाल्हि कंदासीं त माण्हू पीअण जे पाणी जे लाइ बि हिन वक़्तु जेको आहे सो परेशान आहिनि, छो जो पाणी जो बरसाति जो पाणी बीह वञण जे सबबि तव्हांजो ड्रेनेज सिस्टम फेल थी वियो आहे, तव्हांजो जेको आहे सो वाटर सप्लाई स्कीम जेके आहिनि उहे फेल थी वियूं आहिनि। हैस्को जे मसइलनि जे करे उन्हनि जी सप्लाई मुल्क ते लॻे पई आहे। त खाधो पीतो, खाध खुराक ऐं पाणी जेको आहे हिन वक़्तु अहम मसइलो आहे। सभ खां पहिरीं इन्हनि फोकल पर्सन खे इन ते फोकस करणु खपे त हुननि खे कंहिं महफ़ूज़ हंधनि ते वॾी महिरबानी जहांगीर, तव्हां असांखे अपडेट कयो। नाज़रीन, हैदराबाद मां धरती TV जा ब्यूरो चीफ जहांगीर सहेड़ो साहिब असां गॾु आहे। गुफ़्तगू तव्हां ॿुधी, तमामु घणी ज़रूरत आहे हिन वक़्तु माण्हुनि खे मदद जी, ऐं सरकार जेका आहे उहा जेका कोशिशूं वठे पई उहा जीअं जहांगीर सहेड़े साहिबु ॿुधायो त उहे पूरियूं न थियूं पवनि, ऐं उनजो इज़हार जेको आहे कल्ह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जे पारां कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु तोड़े वॾे वज़ीर जेको आहे उहा अपील कई आहे आलमी इदारनि खे त उहे अची हिते सिंध जे अंदरि ॿोॾि मुतासिरीन जी या बरसाति मुतासिरीन जी जेका आहे वाहौर करण लाइ मुख़्तलिफ़ जेके फलाही इदारा आहिनि उहे अची पंहिंजो किरदारु अदा कनि। तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। हैदराबाद डिवीज़न जे हवाले सां गुफ़्तगू कईसूं। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ वठी प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। असां गॾु रहिजो।